हाशिम मुझे ना वारा पिया अचन अचण ॾे न जेकॾहिं ईंदा न त उपट मारींदो मां। हाशिम अज तुझी मिट्टी पले थींदी ऐं तोखे ख़बर पवंदी मुजन जे माण्हुनि सां विढ़ण जो छा अंजाम थींदो आहे। मुजन मां पाण रब साईं खां दुआ पियो घुरां त तूं हिते अच त जीअं मां तुंहिंजा इहे ॿई तारा कढी गुलेलीअ में विझी ऐं झार हकलिया। तूं हितां बचंदे त झार हकलंदे न, इन खां अॻु मां तोखे हिते पूरो करे छॾींदुसि। अॼु तोसां सभिनी नाजाइज़नि जो हिसाब किताब पूरो कंदुसि। तुंहिंजा तारा ई न पर तुंहिंजे जिस्म जा टुकर टुकर करे कावन ऐं कुतनि खे खाराईंदुसि। मुजन साईं हुकुम कर त हिते ई पूरो कयांसि, छो त वज़ीर जो लोडो कंध ते गोडो ऐं राजन में फचकार मची वेंदा फचकार। वज़ीर उन ॾींहुं तुंहिंजी गिचीअ में कपिड़ो विझी तोखे रुगो खुटा ॾिना, पर अॼु हिन कुआड़ीअ सां तुंहिंजो कंध कपींदुसि, सिसी धार कंदुसि। हाशिम बहराई लेकर जहिड़ो चङो न आहे कढ कुआड़ी मां। मां चवां थो रेस मूंखे छॾ त अॼु मां हिननि जे कब्रुनि जी कतार ठाहियां। न हाशिम आउं तोखे ईअं करण कोन ॾींदुसि। कब्रुनि जी कतार ठाहींदो जो असांखे चूड़ियूं पातल आहिनि। अॼु मां बि ॾिसां थो त तुंहिंजे कराइण में केतिरी ताक़त आहे। जे बाह खां चंपा अलॻि न कयमि त मुंहिंजो नालो बि हाशिम न आहे। सतोजी हाशिम अनवर साईं अॼु त हिननि खे कंहिं जवान जो हथ न आहे लॻो, रुगो मूंखे 5 मिंट छॾ, 5 मिंट पोइ ॾिस त मां हिननि जे मथे में धूड़ कीअं थो विझां। न हाशिम आउं तोखे ईअं करण कोन ॾींदुसि। मुजन आउं चवां थो हलियो वञ हितां। अॼु मूं हाशिम खे रोकियो आहे, आईंदा आउं हाशिम खे कोन रोके सघंदुसि ऐं हू तव्हांखे उफट मारे विझंदो। हल वज़ीर छॾ कयो। हाशिम हुनखे कोन ॿुधायो त विढ़ण हू आया आहिनि। बाबा साईं हाशिम वठ में रईस अनवर खे ॿुधाए न सघियो, इन में हुनजो ॾोह न आहे। मोकियो हथनि मां वियो हलियो, अहिड़ी सख़्त अचे सां जो उमिरि भर यादि करे हा, ऐं जॾहिं बि को फ़ैसिलो थिए न हुन में कूड़ो हू पाण थिए हा त माण्हू मुजन वठी आयो। बाबा साईं मुजन दुआ करे नी रईस अनवर खे जो माल ते अची पुगो ई जिंद छॾाईंसि, न त हॾा भञऊं आहिनि मुजन जा। फैसला मुड़ुस कोन थो मञी, पुठी ॾेई हलियो थो वञे ऐं हमला बि मुजन थो करे। छा कजे बाबा साईं, रईस अनवर खे मान ॾियणो पियो, न त फ़ैसिले मां उथी वञण जो पलो त उन महिल कयूं सां। मूंखे अञा ताईं हिन ते कावड़ आहे। जट जाहिल नाहिल खे जाहिल। बस मासी घणो थी वियो हाणे हिन घर में रहण, हाणे मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। मासी बहादुर मूंखे मारे चुको आहे, जेकॾहिं अॼु तूं न हुजे हा न त मां बि न हुजां, मरी वञा मां हिन महिल ताईं। उहा मड़े तुंहिंजो हीअं वञणु ठीकु बि कोन्हे। हाणे हो त इहो सोचींदो न त का ॻाल्हि हुई तंहिंजे करे पेर खिसकाए वई। मासी हुन मूंखे कॾहिं सही सम्झो आहे जो ग़लति सम्झंदो। मासी मां जेसि ताईं हिन घर में आहियां न तेसी ताईं मसला ऐं इल्ज़ाम कॾहिं बि ख़तम न थींदा। ओ मुंहिंजी अम्मड़े जी चले
जे तूं ईअं कंदीअ त हाशिम बि कावड़बो चवंदो त घर छॾे छो आई। ठीकु आहे मासी, उहो बि कावड़जे त भले कावड़जे, उहो मारींदो न मूंखे भले मारे छॾे, पर अहिड़ी ज़िंदगी खां त मां आज़ाद थींदसि न। उथंदे वेहंदे ताना मेड़ा ॼण मां का औरत ई न हुजां, जंहिंखे जीअं वणे सो उहे ॻाल्हाए मूंसां। अमड़ पंहिंजे मिसकीन पीउ खे ॾिस, हुन वीचारे पले जे लाइ बि तूं वॾो मसलो थी करे। उन बि त मूंखे विसारे छॾियो आहे मासी, हुजां सां जेकॾहिं धीअ त सार त लहे आ, जीअरी आहे या मरी वई। ओ अमड़ पीउ केतिरो बि परे हुजे पर पंहिंजे धीअनि खे न्याणियुनि खे किथे विसारे सघंदो। अमां हू सियाणो माण्हू आहे, हुन माण्हुनि खे ॾिठो आहे परखियो आहे, सोचींदो हूंदो त न्याणीअ जे दर ते हर हर वञा त मतां न्याणीअ जो जुगो झड़ थी वञे। पीअर थोड़ी घर पिटाईंदा आहिनि मासी, घर त मूंखे अहिड़ो मिलियो जो हर तरफ़ खां हर नज़र खां मूंखे शक जी नज़र सां ॾिठो वञे थो। बस मासी, हाणे घणो थी वियो। अचे मासी, हे तुंहिंजी ख़र्ची अथई, ऐं हिन मां वाट अलाह जे कुझु विराए छॾिजांइ। अॼु मां हिन अलाह जे करे ई बची आहियां। ओ मुंहिंजा रब, ही कहिड़ो जहान आहे, कहिड़ी दुनिया आहे जिथे असांजे लाइ ज़ुल्म ई ज़ुल्म आहे। कॾहिं खां आज़ादी ॾींदे रब जो हे कहर घटि थींदा, हे नाहक ज़ुल्म घटि थींदा। मूंखे तव्हांजो हिम्मत ऐं बहादुरी सां दुश्मन जो मुक़ाबिलो करण वारो अंदाज़ ॾाढो पसंदि आयो। इएं थियणु घुरिजे। असांखे पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त पाण करणु घुरिजे। बाबा साईं, मूंखे भला छा थी वियो? हुनखे ख्याल ई न थियो त औरत मुंहिंजे साम्हूं बीठी आहे, मां ही छा थो ॻाल्हायां? बाबा साईं, हुननि खे हथ न लॻो आहे, तॾहिं हुननि जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। हाल मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। तव्हां ॿई हिम्मत करे सघो था, पंहिंजा हक़ छीनी वठी सघो था। हा बाबा साईं, पंहिंजे हक़ जे लाइ सहारा छो ॻोल्हियूं, पंहिंजी हिम्मत कयूं। माण्हू केतिरो पराए सहारे थियो, केतिरो कंहिंजा एहसान खणो। माण्हूअ खे सभु मसइला पाण खे हल करणा पवंदा। हिन में तव्हां ई छो न हुजो, छाकाणि त तव्हां औरत आहियो। पर अची औरत कारखाननि में, मिलुनि में, जिते किथे वॾी बहादुरी ऐं हिम्मत सां कमु थी करे पई। ऐं वॾी ॻाल्हि त एतिरे कमु करण जे बावजूद बि हू पंहिंजे घर खे, ॿारनि खे बाक़ाइदा टाइम थी ॾिए ऐं संभाले थी। हा ईअं त आहे, पर मुंहिंजे लाइ त ही नओं तजुर्बो हो। असांजी सिंध में केतिरा ई मिसाल मौजूद आहिनि जंहिंमें हिकु औरत ज़मीन ते छा पर हथ में हथियार खणी बि ॾाढे जो मुक़ाबिलो कयो आहे। जेका औरत रोंबो करे थी, फुटियूं चूंडे थी, कॾहिं कॾहिं त हरब हराए थी, त पोइ ज़मीन छो नथी संभाले सघे? बाबा साईं, हाणे त ज़मीनूं संभालणी पवंदियूं। वो कम ॾुखियो कोन्हे को। ऐं मूंखे ख़बर पई त तव्हां हाशिम जे सहुरे खे कमदार बि रखियो आहे। लाज़मी आहे तव्हां न आहियो त पोयों कम ते नज़रदारी त करणी आहे न हुनखे। इहो कमु चङो कयो अथव। सच पुछो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। बाबा साईं, ही सभु कुझु तव्हांजे करे त थियो आहे। न न, या त तव्हांजी पंहिंजी हिम्मत आहे।
अम्मा ख़ुशि त आहीं न? कहिड़ो ख़ुशि आहियां चाचा। चाचा तोखे धक लॻा तॾहिं बि मां वक़्त ते न अची सघियमि। ख़ैर आहे, मां ठीकु आहियां, पर ससुई ही तू कपड़ा खणी आई आहीं, ख़ैर त आहे न? चाची, जंहिं घर में इज्जत न रहे उते न वेहंदे इल्ज़ाम लॻनि, को ॻाल्हाइण वारो न हुजे, उन घर में मां छा भितियुनि सां ॻाल्हाईंदमि वेही? ससुई वरी अदा बहादुर तोखे कुझु चयो छा? चाची, जंहिंजी अखियुनि में सदाई रत हुजे ऐं ज़हन में रुगो शक हुजे, जंहिंखे रिश्तनि जी सुञाणप न हुजे, उहो वधीक छा सोचे सघंदो? पर ससुई ॻाल्हि त कर, थियो छा आहे? चाची, चाची मां पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार अची वई आहियां। मां तंग थी वई आहियां पंहिंजी ज़िंदगीअ मां, और रोज़मर्रा ई जियां थी मां। धीअ, तोखे ईअं अकेलो घरां निकिरणो न हो। त छा बाबा, उते वेही मां मौत जो इंतज़ार कयो? बाबा, बाबा जेकर उते मासी बसरा न हुजे हा त अॼु बहादुर मूंखे मारे छॾिया हो मूंखे। धीअ तूं छा थी चईं? चाचा, चाचा मां सच थी चवां मां। मासी बसरा क़ुरान लाइ ॾिनसि तॾहिं मूंखे छॾे ॾिनो अथई। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी जो बहादुर तोखे मारण पियो चाहे? मुंहिंजा त की नसीब ई ख़राब आहिनि। तव्हां बाग़ जो कमकार कयो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, कम में इहा लापरवाही न कंदा कयो। जेको कम कयो चङी तरह कंदा कयो। हाशिम, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। तव्हां वञो, कमकार कयो। दयालाल बहादुर ख़ैर त आहे न? हाशिमा, मूं घणो बर्दाश्त कयो, हाणे मुंहिंजे बर्दाश्त जी हद ख़तम थी वई आहे। किथे ईअं न थिए जो मूंखां को हाञो न थी पए। आख़िर ॻाल्हि छा आहे? ससुई मूंखे ज़हर ॾिनो, माठ कई। हू घरां अकेली निकिरी अस्पताल में चनेसर सां वञी मिली, मूं माठ कई। पर हाणे ॻाल्हि मुंहिंजे सब्र खां चढ़ी वई आहे। बहादुर जेकॾहिं सम्झी बि थो त ससुई ख़राब आहे त पोइ मूं ॾे छो आयो? धकणी पूरो करे छॾीस। बाक़ी जेका ज़हर जी ॻाल्हि आहे न, उहो हथ पेर मूं बि हयो आहे। बहादुर इहा ॻाल्हि ससी ते कान थी बीहे। ॿी ॻाल्हि त ससी अस्पताल वई ऐं चनेसर सां मिली। इहा ॻाल्हि मां अॼु थो ॿुधां। बाक़ी रहियो बूट जो मसलो, उहो बि तूं अॼु थो ॿुधाई। तुंहिंजे ज़हन में का अहिड़ी ॻाल्हि वेही वई आहे त पोइ ठीकु आहे। बाक़ी जेकॾहिं ॿियनि जे चवण ते लॻो ई न त पोइ तोसां ॻाल्हियूं कोन कबियूं। तोखे जेको कुझु करणो आहे न, तूं भली कर, मां तोखे कोन रोकींदुसि। बाक़ी तोखे हरू भरू राज में किनो करणो आहे त उहा ॻाल्हि कर। हाशिम, मुंहिंजो अंदर थो सड़े। जेको माण्हू मुंहिंजो दुश्मन आहे, वो तूं वञी पक कर। जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि में ससीअ जो तालिक हूंदो न त सभ खां पहिरियां इहा किनी आंगुर मां पाण वढींदुसि। ठीकु आहे हाशिम, मूंखे तो मां मयार लाहिणी हुई। बाक़ी जो चनेसर मूंखां करे ईंदो। बहादुर, चनेसर जेॾो तुंहिंजो दुश्मन आहे, ओढ़ो ई मुंहिंजो दुश्मन। बाक़ी ॿियनि माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते एॾा वॾा फ़ैसिला न आहिनि कबा।
बस बस बुरा चन्नेसर के भी कुछ पांच पी जी खिदमत करन डीस। बाबा बेयो पंजो मो तो थोए जो पीजो मो दाराइंदो। बाबा मुंहिंजो मुंहुं थोतल आहे। तो जेकी धूड़ मुंहिंजे मुंहं में विधी न उहा ॾींहं क़यामत ताणी न वेंदी। बुध जाड़ा बुध इन करे मूं सभिनि खे छॾियो, सभिनि जा दुश्मन कयमि। ऐं अॼु हेतिरो मूंखे चए त बाबा हीअं 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 खुदा खुदा कर बस यार दुआ कर त टिंडियूं न चढ़नि। चढ़ी पयूं न टिंडियूं कसम मौला जो त टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो साईं ते। हाँ बाबा मूं जे करे तो फ़ैसिलो कयो ऐं मूंखे आज़ाद कराई ऐं जेके फ़ैसिले जा पैसा मिलई उहे मिटीअ में दफ़न करे छॾियई। ईअं आहे न? हा बा पैसा मूं मिटीअ में पूरे छॾिया। नयो फ़ैसिलो कराया न मौजनि सां पिटाया। तूं अंदरि जेल में पियो हुजीं न उहो भलो तो सड़ी अंदर जेल में फिटी तो मुंची न ये तो के छदाए मैं फैसला करा आज पीते तो तू इल्जाम है तो पैसा तू खाइए पुत्र ता दस पुत्र केड़ो पुत्रा है फते एरे पुत्र का जाने सर न बन ई चमू। हाँ चाचा नबू घट में घट तू तो सुखियो हुजी हा न। अरे ने जाड़ा तू चुप कर तू ठीक रू न बाबा के। अरे तू केड़ो चंगो ही हां बहादुर जन पात्र है हथ ते हथ ॾेई भजी वे ऐं तो जे करे लोड़ियो वसा था। तव्हां के दा लोड़ियो चने सर। अरे तू चुप कर माण्हू ने कुट कोद नहीं असा के तो बुधाई त मां गोठियो आया। हाणे गाड़ी वधी के नण गाड़ी चुप कर बे। अबा ताई माच करे वियो सभिनी जा हे परांद कंदो हे मौजन एडी कैस तो माच करे वेही रहियो। वज़ीर सां घर के तालो आयो तब कई तो कुछ कोन हींअर तू ॿियनि जा पलांद कर। बाबा सभिनि जी खल लाई तुम सभिनि जी मां सिर्फ तू जे करे चुप आहियां। दिल त चवे थी हिकड़ी मल बहादुर सां कयां ॾेखारियास ॾींहं जा तारा। इन सिकंदर खे बि कोन छॾींदुमि। हाशिम के माफ के कहिड़ो लाचारस मुंहिंजे मथां पुलिस मारे तोखे मजबूर कयो फैसले जे लाइ। बाबा मूंखे लॻे थो तोखां पैसा बि इन्हनि खसराया आहिनि। सॼो राज हिन दुश्मन आहे। सभिनी खे छॾे करे हींअर हिनखे ॿी दुश्मन थो नज़र अचे ऐं चए हिनखे आज़ाद करायो। अरे ख़ुदा जी का सनाई थी जन बुत ते टिंडियूं चढ़ियूं त उहो सबक़ सेखारे छॾींदो साईं जे यादि कंदे। वॾा वॾा हाणे असां कंध खणी घुमण जहिड़ा बि न रहिया आहियूं नहीं वरी कंहिंजे मुंहुं चढ़ी सघूं था। असांजी सॼी कई कमाई धूड़ थी वई। अॼु बहादुर आयो इहे लफ़्ज़ चयूं हलियो वियो। छा चयो बहादुर? छा न चयो बहादुर? असांखे किनो कयूं हलियो वियो ॼण ससी खे असां चयो त तूं इहे कर। इहे मायूं समझनि छो न थियूं त असां उन्हनि जो कहिड़ो ॾोह कयो आहे जिन खे हिननि हथनि सां पाले ताते वॾो कयोसीं। उहे असांजी इज़त जो जनाज़ो थियूं कढनि। हाशिम कॾहिं कॾहिं उहो ग़रीब पवंदो आहे उनखे बि साण खणी हलिबो आहे न। ये तो मुझे धी आहे हाशिम। वॾा वॾा जेकॾहिं कंहिं उज़्वे में कैंसर थी वञे त उन उज़्वे खे ई कटे फिटी करे छॾिबो आहे त जीअं उहा कैंसर ॿिए जिस्म खे नुक़सान न पहुचाए। हूअं बि ॿुधो कोन अथई त किनी आङुर वठी चङी आहे
उहा बि तॾहिं वठबी आहे हाशिम जॾहिं ख़बर पइजी वञे न त कैंसर आहे। माण्हुनि जो चवण ते कोन वठबी आहे। जेका शइ नासूर थी वञे ऐं मलम पटी सां बि ठीकु न थिए उहा शइ साण खणी कोन हलबी। हाशिम हाशिम कराए फ़ैसिलो। जे ससी ॾोही आहे न त ससी लाहे छॾनि। अदा वॾा इन्हनि ॻाल्हियुनि जा फ़ैसिला कराईंदे माण्हू छा चवंदा? त छा माण्हुनि जे चवण ते मां पंहिंजो नुक़सानु कंदुसि छा? बहादुर इल्ज़ाम आयो आहे कि असां ॾिठो त न आहे न। ॾिसे आहे न त मारे छॾे सा जेकॾहिं मां हिकु अखर बि पुछां सा त। हाणे इहा अच्छाई ही सॼो संसार कंदो। हा 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 मां बि ॾिसां कंहिं में इहा हिमत आहे जो मुंहिंजी ससीअ ते आङुर बि खणे। डंड